आज ॾखण भरिसां ॻोठ समंदर गोपांग वासियत भर थियल मोटरसाइकिल वापस कराइण जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चेकमाबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां रिसोदा नदीम अली तईम जी ये रिपोर्ट। जी नाज़रीन, इन टाइम मौजूद आहियूं ॾखण लॻे ॻोठ समंदर गोपांग में, जितां हिकु पोरियत खां मोटरसाइकिल फुर थी वई आहे। उन जे वारसनि समेत हिते जिकाबाद हथोदरो रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं वापसी मोटियो साईं, इहे चोर लुटेरा हिते सॼो ॾींहुं वेठा आहिनि। पोयां कढ लॻी छोकिरे सां विढ़ी नाजाइज़ी करे छोकिरे खे मुंहं में चंबा आया अथऊं, जंघनि में लठियूं हणी करे मोटरसाइकिल हुन खां फुर कई वई। ऐं इन खां अॻु में बि 3 चकर असां सां नाजाइज़ी कई वई आहे। ऐं मुंहिंजे चाचे जूं 1 चकर आङिरियूं भॻऊं, हथ भॻऊं, 1 चकर ॿांह भॻऊं, 3 चकर असां मोटरसाइकिल अॻु में न ॾिनी। अॼु त असां सां वॾी नाजाइज़ी करे असांजे मथां पिस्टोल बि रखिया विया आहिनि। असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं साईं, असां पेट पालियूं या असां लुटेरनि सां मुंहुं ॾियूं। पुलिस वारा ज़ाहिर ईंदा आहिनि, असां काॾे वञूं? असांजी तव्हां वधि में वधि हुकूमत ताईं आहे न, तव्हां असांजी मदद कयो, महिरबानी कयो साईं। असां सां ग़रीब आहियूं असां। जंहिंजे करे हमरा के छॾण हिते रोड ते आयो आहे, रोड खां छॾे मोटियो आहे त उन खे फुर कई वई आहे। महिरबानी करे SP ऐं DIG लाड़काणे खां घुर था कयूं त इन ॾोहरनि जे ख़िलाफ़ को क़दम खयो वञे, जंहिंजे करे हिते माना अमुन थिए। हिते अमुन न आहे। असां ॾींहुं राति जो बि जेको आहे वेठा आहियूं, चोरनि जे ख़िलाफ़ वेठा आहियूं, त मिसाल असांजो माल न काए वञनि। ॾींहं जो वरी मोटरसाइकिल फुरां था कनि। ऐं SP DSP जेको आहे थाणे ते कोन्हे, ऐं SHO जो नाले पुछा कई आहे त SHO वियो आहे, SP जी मीटिंग आहे ओॾांहुं वियो आहे। सुबुह जो सवेरे सिज बुरे खां अॻु में इहो सूबेदार बि कोन्हे थाणे ते। हे कहिड़ो जेको आहे थाणो आहे? महिरबानी करे को हिते ॿियो को ऑफिसर रखियो वञे। तव्हां एहतजाज करण जा वीचार ॿुधा। नदीम अली तईम, मेरा TV ॾखण।